कराची में खबर ईंदा हलो। कराची के इलाइके गुलिस्तान जौहर में राशिद मनास रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे एक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। ज़रियन मूजिब फायरिंग जे नतीजे में मारिजी वियल हमराह जी ख़ालिद हुसैन जे नाले सां सुञाणप थी आहे, जेको रेंजर्स जो एहलकार हो ऐं रेंजर्स हेडक्वार्टर में मुक़ररु हो। ज़रियन जो चवणु आहे त मक़तूल खे खानदानी दुश्मनी सबबि निशानो बणायो वियो हो। एहलकार जे भाउ खे बि कुछ साल अॻु क़त्ल कयो वियो हो। एसएसपी ईस्ट जो चवणु आहे त वाक़े जे हवाले सां वधीक जांच कई पई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।